इंतजामिया ते रेवेन्यू अमलदारन ते बाड़े जे करप्ट डीलरन ते जिले घोटकी जे करप्ट डीलरन ते। खबर तव्हां शेयर कया पिया नाज़रीन मीरपुर माथेलो मां ओबावड़ो जे आबादगरन ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां डिप्टी कमिश्नर घोटकीअ जे ऑफिस ॾांहुं धरणो हयो वियो आहे। दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मूजिब ओबावड़ो जे आबादगरन ऐं घोटकी ज़िले जे सियासी समाजी अॻवाननि जो खाध जी हथरादू खोट ख़िलाफ़ डीसी घोटकीअ जी ऑफिस अॻियां एहतिजाज। घोटकी ज़िले जे सियासी समाजी अॻवाननि अकरम मीतलो, कमाल महर, ओबावड़ो जे आबादगरन असद गुरगेज, पाइक राजड़, अकबर गंब, नज़ीर अहमद खोसो, भक्षण भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में डीसी घोटकीअ जे गेट ॾों धरणो हयो वियो। ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि डीसी घोटकी ऐं एसी ओबावड़ो ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। जेकॾहिं फसल खे वक़्त सिर खाद न मिली सघी त मुल्क जी मईशत खे कापारी धकु रसंदो। अकबर अली गंब ऐं ॿियनि तरफ़ां ॻाल्हि ॿोल कई वई आहे। अकरम मीतले जो चवणु आहे त 15 ॾींहनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं पर डीसी घोटकी को बि तदारुक न करे सघियो आहे। अॻवाननि चयो त खाद जो हथरादू बहरान ख़त्म न कयो वियो त आबादगार तंग थी एंग्रो ऐं FFC जा दर बंदि करे खाद जी हिकु ॿोरी बि ॿाहिरि कढणु न ॾींदा।